नमस्कार दोस्तों, जय झूलेलाल। मां मोहित शिवानी स्वागत तो कयां तव्हांजे प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे सिंधी गुलदस्तो। दर्शकों, हर दफ़े वांगुरु हिन दफ़े असांजी पूरी कोशिश है कि समाज जा अहिड़ा सुहिणा गुल तव्हांजे साम्हूं खणी अचूं जिनकी खुशबू न केवल उन्हनि जे पंहिंजे शहर में, राज्य में ऐं देश में हूंदी आहे। समाज खे हलाइण लाइ वॾा स्तंभ हूंदा आहिनि। शिक्षा हिकु पंहिंजे पाण में वॾो स्तंभ आहे, उन सां जुड़ियल महिमान तव्हांजे साम्हूं खणी आयासीं। राजनीति पंहिंजे पाण में वॾो स्तंभ आहे, समाज सेवा पंहिंजे पाण में वॾो स्तंभ आहे, आध्यात्म हिकिड़ो अहिड़ो स्तंभ आहे जेको सभिनी खे गॾु खणी हले थो। अॼु मां वॾे सिक सम्मान सां गॾु, आदर सां गॾु असांजे स्टूडियो में स्वागत थो कयां महंत स्वामी तुलसीदास जी उदासी जी जो। साईं, तव्हांजो स्वागत आहे। धन्यवाद। स्वामी जी, मुंहिंजो पहिरियों जेको सुवालु आहे, हूअं त तव्हां वटि हर सुवाल जो जवाबु आहे, पर छो त आध्यात्म अॼु असांजो विषय आहे, सिंधी धर्म ऐं संस्कृति असांजो विषय आहे। तव्हांखे छा थो लॻे कि हिन आधुनिक युग में हींअर जेको वेझर में ॾिसण लाइ मिले थो, पोइ 3-4 सालनि में ॾिसूं त युवा पाण अध्यात्म जी तरफ़ वधीक वञी रहिया आहिनि। न केवल सिंधी समाज सां जुड़ी रहिया आहिनि, पर ॿिया बि जेके धर्मगुरु असां ॾिसूं था, उहे अध्यात्म जे प्रति उन्हनि जो जेको झुकाव आहे वधी वियो आहे। उन सां उन्हनि जे जीवन में केतिरो वॾो बदिलाव अचे थो, ज़रूरु ॿुधाईंदा। मोहित भाई, इहो तव्हां सही चयव। अॼु जी युवा पीढ़ी अध्यात्म जे तरफ़ वधी रही आहे, पर ही नओं अध्यात्म आहे। इन करे नओं थो मां चवां कि कुझु पुराणियूं कुरीतियूं युवा पीढ़ी स्वीकार न कंदी हुई, पर नए ज़माने जो हिकु नओं अध्यात्म हली रहियो आहे। जीअं कि अॼु जे माण्हूअ वटि सुख आहे, संपत्ति बि आहे, सुविधाऊं बि आहिनि, पर उन खां पोइ बि किथे न किथे अशांति आहे। त युवा पीढ़ी उन अशांतीअ खे दूर करण जे लाइ अध्यात्म जे तरफ़ आई। जी, इहो मां मञा थो, पर उन्हनि जे सवालनि जो जवाबु ॾियण जे लाइ बि आध्यात्मिक गुरु बि युवा हुजणु खपे। बिल्कुलु। त मूंखे लॻो कि मुंहिंजी ज़रूरत आहे, ऐं परंपरा बि हुई असांजी संत परंपरा, त हिन में मां आयुमि, अध्ययन बि कयो, ऐं मां अध्यात्म जो हिकु नओं रूप इहो पेश कयो, सम्झो आहे जेको असांजे ऋषिनि मुनिनि ॿुधायो आहे कि माण्हूअ तरक़ी कई आहे, धीरे धीरे तरक़ी कई आहे, त बि अशांति दूर न थी। त उनजो जवाबु अध्यात्म वटि आहे। अध्यात्म सम्झण खां पोइ अशांति दूर थी वेंदी आहे। चवण जो मतिलबु अध्यात्म इहो ॿुधाईंदो आहे कि तूं पंहिंजी अशांतीअ जे लाइ ॿिए खे ज़िम्मेदार न ठहिराए, तूं ख़ुदि ज़िम्मेदारी खण। ज़िम्मेदारी जीअं ई खणंदे तीअं ई तूं सम्झी वेंदे कि सभु सही आहिनि, सिर्फ़ु मुंहिंजी सोच में थोरो फ़र्क़ु हो, उहा सोच ठीकु थी वञे, इहो ई त आहे अध्यात्म। निश्चित ही, बुरा जो देखन में चला, बुरा न मिलिया कोई, जो मन खोजा अपना, मुझसे बुरा न कोई। त अध्यात्म असांखे इहो थो ॾेखारे कि असां पंहिंजे पाण खे ॾिसूं, पंहिंजे पाण जे अंदर में ॾिसूं, असां में कहिड़ी कमी रहिजी वई। ऐं शांति जो जेकी ॻाल्हि तव्हां चई रहिया आहियो। स्वामी जी, हिकु ॿी जेको आहे कि छो त तव्हां युवा अवस्था में ई जुड़ी आहे, अॼु ज़रूरु तव्हांजी उमिरि जेकी हूंदी, पर तव्हां अॼु खां 5-7 साल 10 साल पहिरीं तव्हां इहो चोलो पाए करे सभु पंहिंजे अनुयायिनि खे ऐं संपूर्ण समाज खे हिकिड़ी दिशा ॾेखारणु लॻा। त हिन अवस्था में केतिरो कठिन हो, छो त तव्हांखे ॿुधण वारा तव्हां खां वॾा आहिनि, तव्हांजी उमिरि खां घणेई दफ़ा डबल उमिरि जा माण्हू तव्हांजे साम्हूं वेठा हूंदा आहिनि। त जेॾीमहिल तव्हां का ॻाल्हि उन्हनि खे ॿुधाईंदा आहियो, कथा ॿुधाईंदा आहियो, तव्हांजो जेको पंहिंजो अनुभव आहे ॿुधाईंदा आहियो, त ओॾीमहिल हू कहिड़े रिसेप्टेंस मोड में हूंदा आहिनि, उहे रिसीविंग मोड में हूंदा आहिनि, कोन हूंदा आहिनि, उहा प्रक्रिया कीअं हूंदी आहे, ज़रूरु दर्शकनि खे ॿुधाईंदा। बिल्कुलु, ॾाढो सुठो तव्हां प्रश्न पुछियव। कठिन त हर फील्ड आहे मोहित भाई। तव्हां बि बिना कठिनाई जे हेसिताईं न पहुता हूंदा। त ईअं सम्झो मुंहिंजी बि फील्ड, जीअं तव्हांजी फील्ड, हर फील्ड बिना कठिनाईअ जे त सफलता न मिलंदी आहे। त कठिनायूं आयूं मुंहिंजे अॻियां। पहिरीं त मूंखे ख़ुदि तयारु थियणो हो, ॿिए खे उपदेश ॾियण खां पहिरीं मूंखे ख़ुदि तयारु, ऐं उन में मां अकेलो कुझु नथो करे सघां। हिकु त मुंहिंजा ॾाॾा साहब, असांजा बाबा कन्यालाल जन, उन्हनि जी देख रेख में मूंखे शिक्षा दीक्षा मिली। असांजा पिता साहब बि, उहे हिकु सुठा आर्टिस्ट हुआ। असांजा पिता साहब गायक हुआ, सिंधी कलाम ॻाईंदा हुआ। उन जे अलावा ॿियनि संतनि जो बि संग मिलियो, एतिरो त ठीकु हो, पर हाणे प्रैक्टिकल करिणो हो मूंखे। जी, उन्हनि ॻाल्हियुनि ते प्रैक्टिकल करण में मूंखे ॾुखियाई आई। मूंखे नज़र आयो कि चवणु सवलो थींदो आहे, ज्ञान बयान ॿुधाइणु सवलो आहे, उनखे सामनो करण महिल ॾुखियाई थींदी आहे। त मां कोशिशि कई गुरू कृपा सां, ऐं परमात्मा जी, उनखे तव्हां अस्तित्व चओ, ब्रह्मांड चओ, परमात्मा चओ, असां उनखे भॻवानु चवंदा आहियूं, मञींदा आहियूं कि ईश्वरी सत्ता आहे। उन जो शायदि इशारो हो कि मां हिन में अचां।
पोइ उन अस्तित्व घणेई मूंखे कठिनाइयूं ॾेखारियूं, परीक्षाऊं वरितियूं, समाज जूं ॾाढियूं ॻाल्हियूं मूंखे ख़बर न हुयूं, मां उहे सिखियमि सम्धमि, पोइ तयारु थी करे कंहिंजे बि सवाल जो जवाबु ॾियण लाइ मां तयारु थी वियुमि। बुज़ुर्ग हुजनि चाहे ॿार हुजनि, संत चइबो ई उन खे आहे जेको सभिनीनि खे बराबरि सम्झी करे उन जी समस्या जो समाधान उन खे ॿुधाए। निश्चित ही, जीअं त भाई साहब ॿुधायो कि उन्हनि जा पिता साहिब पाण हिकु कलाकार हुआ। दर्शकों, मां तव्हांखे ॿुधायां जिन खे अॼु असां महंत स्वामी तुलसीदास जी उदासी था चऊं, उन्हनि पंहिंजे जीवन जी हिकु यात्रा संत रूप में त हाणे जेकी प्रारंभ थी आहे, छो त उन्हनि खे इहा जवाबदारी आई, उन्हनि दिलि खोले करे, झोल खोले करे जेके चइजे सुठे नमूने उन जवाबदारी खे निभाए बि रहिया आहिनि। पर उनखां पहिरीं हिकु कलाकार जे नाते, हिकु म्यूज़िक कंपोज़र जे नाते तव्हांजी वॾी पहचान हुई। देश विदेश में तव्हांखे घुरायो वेंदो, तव्हां वेंदा हुओ ऐं तव्हां चकाचौंध जी उन वॾे मंचनि ते तव्हांजो जेको मान सम्मान हो सभु छॾे करे ओचितो हिते अची वियो। त तव्हां कॾहिं स्टेज मिस कंदा आहियो, छो त तव्हां पंहिंजी जीवन यात्रा में ॿ हिसा ज़रूरु ॾेखारिया, हिकु त तव्हां आधुनिक ऐं चकाचौंध जो मंच ॾिठो, ॿियो वरी सहजता, सरलता ऐं सादगीअ जो ही जीवन बिल्कुलु हिक ॿिए सां अपोज़िट आहे, त उहो तव्हां कॾहिं स्टेज मिस कंदा आहियो? इहा तव्हां ॾाढी तव्हांजा सभु प्रश्न सुठा आहिनि, अनुभवी तव्हां बि आहियो। इहा ई मुंहिंजो जवाब बि थी वियो कि मां उहा दुनिया ॾिठी आहे जंहिंजी हर कंहिंखे ख़बर न आहे। मुंहिंजा अॼु जे जेके श्रोता आहिनि, मूंखे ॿुधंदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे, तव्हां ॻाल्हि बि छेड़े वरिती, त इन मां ई साबित थिए थो कि मां दुनिया जा सुख ॾिठा आहिनि। बिल्कुलु मां भौतिक सुख ॾिठा आहिनि। ॾिसो, मुंहिंजो चवणु इहो आहे मोहित भाई, मां जवाबु पोइ ॾींदुमि, अध्यात्म हिकु तरक़ी आहे। सभिनि खां पहिरीं माण्हूअ खे पंहिंजे तन जी चिंता हूंदी आहे, शरीर जी, कि मां रोटी खावां, शरीर खे स्वस्थ रखां। के माण्हू इन में जीवन पूरो करे छॾींदा आहिनि, खाइण पीअण में, इन में सॼी ज़िंदगी। के थोरो मथे उथंदा आहिनि कि शरीर सां गॾोगॾु मुंहिंजो मन जूं फीलिंग्स बि आहिनि, कुझु जीअं भाव आहे, मनोरंजन खपे, प्रेम खपे, पारिवारिक वातावरण में सुठो माहौल, प्रेम खपे, संबंध सुठो हुजे, घुमणु फिरणु, इहो त हुन खां ऊचो आहे शरीर जे तल खां, मन जो तल। मन जो तल बि जॾहिं फुल थी वञे, माण्हू पूर्ण मनोरंजन सां मन भरिजी वञे न, पोइ शुरू थींदो आहे प्रतिभा विकसित थियण जो स्टेप। माना माण्हूअ खे लॻंदो आहे कि जेका मूंखे अञा कुझु करिणो आहे, जेका प्रतिभा जो ॿिज खणी पैदा थियो आहे मनुष्य, उनखे विकसित करणु चाहींदो आहे। पोइ जॾहिं उनखे विकसित कंदो आहे, तॾहिं ठहंदो आहे उहो कलाकार। कलाकार में सभु अची विया, संगीतकार, गायक, नर्तक, वक्ता, एंकरिंग करण वारो, एक्टर। इहे मां मञींदो आहियां कि मन जे तल खां जीअण वारो ऊंचो आहे कलाकार। पर जॾहिं कला में बि हिकु माण्हू सक्सेस थी वञे, पोइ बि हिकु असंतुष्टि लॻंदी आहे कि कुझु अञा बाक़ी आहे, पोइ शुरू थींदो आहे अध्यात्म। मतिलबु अध्यात्म जो मतिलबु इहो मां चवंदुमि, पंहिंजे स्वभाव में जीअणु, पंहिंजे उन मूल स्वरूप में जीअणु। मां ॾुखियो न करणु चाहींदुमि मूल स्वरूप छा, पर इहो चवणु चाहींदुमि कि अध्यात्म उन खां बि मथे आहे, उन आर्टिस्ट खां बि। आर्टिस्ट मां मञींदो आहियां ॾाढी ऊची शइ आहे, प्रतिभा ॾाढी, कलाकार भॻवान जे थोरो वेझो ई आहे ॿियनि खां। पर उन कलाकार खां पोइ बि आहे अध्यात्म। त मूंखे तरक़ी करणी हुई, त इन नेक्स्ट स्टेप जेको अध्यात्म हो, ऐं मूंखे लॻे थो कि घटि अहिड़ा हूंदा जीअं त तव्हां जीवन जे कुझु पड़ावनि खे सवले नमूने ॿुधायो कि वधीक माण्हू त पंहिंजे पाण खे संभालण में निकिरींदो आहे, कंहिं घुमण में, उनखां बचियल जेके थींदा, हिकु कलाकार ठहंदा हूंदा, तंहिंखां पोइ आध्यात्म में जेके जुड़ी था वञनि, तव्हां उन्हनि ताईं पहुता। हीउ केतिरो इम्पॉर्टेंट आहे, हिन जो महत्व छा आहे? छो त जॾहिं असां कंहिं विषय ते ॻाल्हायूं था त वधीक इम्पॉर्टेंट इहो आहे कि हुनजो महत्व ज़रूरु ॿुधायूं, छो कि दर्शक जेके असां अॼु सिंधी भाउर ॾिसी रहिया आहिनि हिन कार्यक्रम खे, सिंधी गुलदस्तो खे, इन्हनि खे इहो ॿुधाइण बि ज़रूरी आहे कि पैसे ॾोकण खां वधीक, हिन बंगलनि खां वधीक, हिननि गाॾियुनि खां वधीक मन जी जेकी शांती आहे, त अध्यात्म जो महत्व छा आहे? ऐं कुल ॿिनि टिनि ॻाल्हियुनि में अगरि मां चवां, केरु सहज रूप सां घर वेही करे पंहिंजे पाण खे ईश्वर सां जोड़णु चाहे, उन अध्यात्म सां जोड़णु चाहे, त छा करे? ज़रूरु ॿुधाईं। बिल्कुलु जोड़े सघे थो। अध्यात्म जो महत्व एतिरो आहे मोहित भाई कि अध्यात्म ई समाज खे जोड़ींदो आहे। तव्हां शुरूअ में ॿुधायव कि शिक्षा बि आहे, राजनीति बि आहे, पर उन्हनि खां वधीक अध्यात्म पावरफुल आहे। सही इस्तेमालु थिए त, पक्षपात रहित थी करे, त अध्यात्म समाज खे हिकु सूत्र में ॿधी सघे थो। उन में कोई न हूंदो आहे मुंहिंजो तुंहिंजो, अध्यात्म सभिनीनि जो हूंदो आहे।
त अध्यात्म जे मामले में असां सिंधियुनि वटि आहिनि दरबारूं, पहिरीं टिकाणा चइबो उनखे, अखर इहे आहिनि त सुठा, पर समय अनुसार हाणे उन्हनि खे आश्रम था चऊं ऐं दरबार बि था चऊं। त दरबारूं छा कंदियूं आहिनि, माण्हुनि सॼे समाज जे माण्हुनि खे गॾु करे उन्हनि खे पंहिंजी परंपराऊं, रीति रिवाज़, पर्व इहे सभु ॿुधाए करे जोड़ींदियूं आहिनि। पोइ हिकु आदत ई पइजी वेंदी आहे घर जे मायुनि खे, ससुनि खे, की नुंहं खे ॿुधाईंदियूं आहिनि की बेटा दरबार में वञ, अॼु चंड आहे, उते सीधो सामान खणी वञ। त सीधे सामान को इहो दुकानु कान्हे, एक्चुअली जोड़ण जो हिकु तरीक़ो आहे, माध्यम आहे समाज खे जोड़ींदो बि आहे अध्यात्म, समाज खे विश्राम ॾींदो आहे अध्यात्म। जॾहिं कोई दुकानदार सॼो ॾींहुं महिनत करे घर अची हथ मुंहुं धोए, पोइ अगरि शांती चाहे त हलियो अचे दरबार में, थोरो सत्संग ॿुधे, उनखे सुठो लॻंदो। ऐं अध्यात्म जो मां शुरू में ई ॿुधायो कि हिकु दिशा बि ॾींदो आहे अध्यात्म, पंहिंजो परिचय कराईंदो आहे अध्यात्म कि मां वास्तव में केरु आहियां। ही मां जेको आहे उहो निजी स्वार्थ वारो न आहे, ही मां सभिनीनि जी हिकु ई आहे। एक्चुअल सभु हिकु ई हुन मां पैदा थिया आहियूं, हिकु ई समुंड जूं बूंदूं आहियूं। त उहा उते पहुचाईंदो आहे अध्यात्म। त तव्हांजो प्रश्न हो कि अध्यात्म जो केतिरो महत्व आहे। ऐं ॿियो तव्हां छा मां इहो पुछो कि अगरि घर में रही करे केरु दरबार नथो वञी सघे, टिकाणनि में नथो वञी सघे, अॼुकल्ह त ख़ैर यूट्यूब जेके सोशल मीडिया जा माध्यम आहिनि उहे सभु त आहिनि ई आहिनि, पर वधीक कीअं पंहिंजे पाण खे आत्मसात करे सघे, त उहे छा प्रक्रिया आहे जंहिंसां असां पंहिंजे पाण खे, तव्हां हिकिड़ो अखर यूज़ कयो विश्राम, पंहिंजे जीवन खे किथे ठहराव ॾेई सघूं था, इहो ॾाढो महत्वपूर्ण आहे। उन लाइ मां पहिरीं मूंखे लॻंदो हो कि यूट्यूब बि हिकु सुठो माध्यम आहे, व्हाट्सएप ते ज्ञान आहे अॼुकल्ह, पर नतीजो नज़र आयो कि उहो कमु कोन पियो थो थिए यूट्यूब ऐं व्हाट्सएप सां। त कोई गुरू हुजणु खपे, कोई मार्गदर्शक हुजे जंहिंजे शरण में असां हुजूं ऐं हल्का थी वञूं। कोई बि असांजो गुरू मार्गदर्शक हुजे, सिंधी आहियूं त सिंधी कोई संत हुजे, वधीक न, केवल उनजो थोरो मार्गदर्शन, उनजो हथु असांजे मथां हुजे। मुंहिंजो ख़ुदि गुरू आहे, उन्हनि जा बि गुरू रही चुका आहिनि। ऐं घटि में घटि मां चवंदो आहियां गुरू अहिड़े खे कयूं जंहिंजो कोई गुरू हुजणु खपे। हिकु इहा परंपरा आहे, अॼुकल्ह न त कोई बि गुरू पुछंदा आहिनि माण्हू कि पहचान कीअं थिए कि असांखे उहो गुरू सही रस्तो ॾेखारींदो, त इहो ई आहे कि उनजी का परंपरा हुजणु खपे, उनजो बि कोई गुरू हुजे, त असांखे असांजो लोड घटि थी वेंदो। ख़ुदि व्हाट्सएप जे माध्यम सां सिखण जे बजाए हिकिड़ो गुरू कोई हुजे, मार्गदर्शक हुजे। निश्चित तुलसी जी ॿुधाए रहिया आहिनि कि अगरि जॾहिं पंहिंजो असां गुरू करे वठंदा आहियूं, हूअं बि चवंदा आहिनि कि गुरूअ जी वॾी महत्वता आहे। गुरू ई जेको आहे कि दिशा ॾेखारींदो आहे। ऐं गुरू गोविंद दोहू खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरू आपने गोविंद इहो बताए। त ईश्वर जो को रस्तो ॿुधाइण वारो आहे त गुरू आहे। त निश्चित ई तव्हांजे आसे पासे में जेके संत आहिनि, महात्माऊं आहिनि, मंदर आहिनि, टिकाणा आहिनि, उते जुड़ी करे पंहिंजे धर्म जी, पंहिंजी संस्कृति जे वाधारा कयो। हिकिड़ो अखर ॾाढो ॿुधो वियो आहे, रक्षा कयो। रक्षा अखर इन करे सुठो कोन्हे कि धर्म जी रक्षा असां कोन कंदासीं, धर्म असांजी रक्षा कंदो। इनखे इन नमूने बि ॾिसी सघूं था। असां एतिरा सक्षम न थिया आहियूं कि असांजे हेॾे विशाल हृदय संस्कृति जी रक्षा असां करे सघूं। उहा संस्कृति असांजी रक्षा कंदी अगरि असांखे पंहिंजे पाण खे बचाइणो आहे। विरहाङे खां पोइ जॾहिं असां सिंधी हिते आयासीं ऐं हितां जे अलावा असां पूरे विश्व में जेॾी महिल पहुतासीं, असां सभिनी खे गॾु करण जो कमु अगरि कंहिं कयो, जिते अॼु असांजा दर्शक मध्य प्रदेश या ॿाहिरि जेके ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि, मुंहिंजी ॻाल्हि खे सचो मञंदा कि उहे मंदर, उहे टिकाणा, उहे दरबारूं जेके घिटियुनि में अॼु असां वटि आहिनि, असांजे गिलियुनि में जेके चवंदा आहियूं अम्मा आहे, इहे दादी आहे, इहे संत आहे, देवी आहे, हिन जे सुखमनी जो पाठ कराइणो आहे, हिते असांखे पाठ रखिणो आहे, हिननि जेतिरो असांखे गॾु कयो, मूंखे नथो लॻे कंहिं कयो हूंदो। ऐं तुलसी जी उदासी जी जो हिकिड़ो ॿियो बि ॻाल्हि आहे, मां ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुमि, उन्हनि जो सिंधी कलाकारनि सां वॾो प्रेम आहे। हींअर मां सोशल मीडिया जे माध्यम सां वेझण में ॾिठो कि तव्हां पंहिंजी दरबार में सिंधी कलाकारनि खे घुराए करे उन्हनि जो प्रोग्राम बि रखियो। त इहो तव्हांजो जेको विज़न आहे पंहिंजे कला खे बचाइण जो, ज़रूरु इहो ॿुधाईंदा, इहो तव्हांजे मन में कीअं आयो जेके तव्हां सामाजिक कलाकार घुराए करे उन्हनि जो परफॉर्मेंस रखियो पंहिंजी संगत लाइ? पहिरीं जीअं मां ॿुधायो कि असांजी परंपरा में ॿ धाराऊं हलियूं आहिनि, हिकु संत परंपरा ऐं गॾोगॾु कलाकार परंपरा बि। असांजा ॾाॾा साहब ॾाढा सुठा तबलो वॼाईंदा हुआ, ॾाढो सुठो, सिंधियुनि में उहे ॾाढा पंहिंजे ज़माने जा उहे सुठा मशहूरु। उन मास्तर चंद्र सां बि उन्हनि संगत कई हुई। असांजा पिता साहब बि ॾाढा सुरीला, सुठा, उन्हनि खे ॾाढा सिंधी कलाम यादि।
त असांजूं ॿई धाराऊं हलियूं आहिनि। गद्दी बि ॾाढी पुराणी आहे सिंध खां वठी, बाबा श्रीचंद भॻवान खां असांजो धूणो आहे, पर गॾोगॾु कला बि असां बचाई आहे। त उन ई फील्ड में ईअं हो कि मां हिन फील्ड में हली वियुमि, कला जी फील्ड में, त मां ॾाढा प्रोग्राम कया, विदेश में बि वियुमि, देश में बि। त मां सुठनि कला गायकनि सां गॾु संगत कई आहे। महेश चंद्र, पंहिंजा घनश्याम वासवाणी ऐं काजल चंदी रामाणी, मंजूश्री आसूदानी, सुठा पंहिंजा दिलीप लालवानी। त इन्हनि सां गॾु रही करे मूंखे लॻो कि असां, पोइ जॾहिं मां संत ठही वियुमि, उहो पोइ ॿुधाईंदोमांव, गद्दीअ ते वेहणो पियो बाबा जन खां पोइ, त मुंहिंजे में संस्कार उहे ई रहिया जेके मां संगत कई इन्हनि सुठनि कलाकारनि सां। त मन में हुई कि मां सिंधी जेके संगत आहे, संगत उहे जेके सत्संग ॿुधणु वञनि थियूं माताऊं भेनरूं, उन्हनि खे हिकु सुठो संगीत ॿुधायां, सुठे गायकनि जो आवाज़ु उन्हनि ताईं पहुचायां, ताकी दरबार जो हिकु इहो बि योगदान थिए कि दरबार सुठा श्रोता पैदा कंदी आहे। त उन्हनि खे मां पहिरीं तयारु कयो, पोइ इन्हनि कलाकारनि खे घुरायो, नारी लछवाणी, सिंधू संस्था आहे असांजे बैरागढ़ में, परसो नाथाणी, इन्हनि भगवान दास बाबानी, सुठा कवि आहिनि, इन्हनि अची हुते परफॉर्मेंस ॾिनो। ऐं तव्हां विश्वास कंदा, असांजी संगत खे एॾो सुठो लॻो, उन्हनि खे सुठो लॻो, कलाकारनि खे बि सुठो लॻो। त हिकु मुंहिंजी इहा सोच हुई, ऐं इहा अॻिते जारी रहंदी, कि मां धर्म खे ऐं साहित्य खे जोड़ियां पाण में। निश्चित ही धर्म ऐं साहित्य अगरि पाण में जुड़ी वञे, छो त जेतिरा श्रोता अगरि मां चवां या जेके अनुयायी दरबारुनि में ॾिसण लाइ मिलनि था, शायदि कंहिं सिंधी कार्यक्रम में असांखे न ॾिसण लाइ मिलंदा, त वधीक जेकी संगत जिते आहे उते अगरि वधीक माण्हू वेठा आहिनि, उते धर्म जी ॻाल्हि थी वञे, संस्कृति जी ॻाल्हि थी वञे, साहित्य जी ॻाल्हि थी वञे, कला जी ॻाल्हि थी वञे, त हिन खां सुठो कुझु कोन थो थी सघे। हिकिड़ो मां जेको प्रश्न आहे उहो भविष्य जो आहे, हुनजो उत्तर शायदि तव्हां सुठे नमूने ॾेई सघो था। तव्हांखे छा थो लॻे 10-20 सालनि खां पोइ हीउ जेको युग हली रहियो आहे, हीउ जेको दौरु हली रहियो आहे, जंहिंमें बदिलाव ॾाढो जल्दी थो अचे, पहिरीं हिकिड़ो जनरेशन मटिजंदी, 10-20-25 सालनि खां पोइ बदिलाव ईंदो, हींअर हर क्षण हर मिंट कुझु नओं लॻो पियो आहे। त अगरि अचण वारे 20 सालनि खां पोइ तव्हां हिन बेसिक कल्चर खे, बेसिक संस्कृति खे, बेसिक ख़ुशबू जेकी आहे असांजी पंहिंजी मिटीअ जी, सिंधियत जी जेकी ख़ुशबू आहे, हिनखे किथे था ॾिसो? छा हीउ माहौल सुठो आहे, वाधारो थी रहियो आहे, या कमी रहिजी वई आहे, त उहा कीअं ठीकु थिए, ज़रूरु ॿुधाईंदा। बिल्कुलु, मां भविष्य सुठो थो ॾिसां। वाह, बिल्कुलु सुठो थो ॾिसां, छो त तव्हां जहिड़ा जेके आहिनि न नौजवान, तव्हांखे बि सभु सुञाणनि, तव्हां फिल्मूं बि ठाहियूं आहिनि, तव्हां ॾाढा क्षेत्रनि में आहियो, ऐं तव्हांजा सभु उहे कम आहिनि जिन सां समाज जागे ऐं पंहिंजे सिंधियत सां प्यारु करे। त तव्हां जहिड़नि खे ॾिसी करे ई मूंखे लॻंदो आहे कि भविष्य सुठो आहे। ॿियो इहो थो मां ॾिसां कि ईंदड़ समय में माण्हू दरबारनि में ऐं अध्यात्म में सिर्फ़ु इन लाइ कोन वेंदो कि मुंहिंजा दुखड़ा दूरि थियनि या आस पूरी थिए या बास बासियल आहे, उहो नई पीढ़ी इन खां मथे उथी वेंदी ऐं उहो कुझु नओं प्रश्न खणी करे संत वटि वेंदी। इहा मुंहिंजे लाइ सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां इहो बि थो ॾिसां कि सिंधी समाज में आध्यात्मिक गुरू घटिजी वेंदा ऐं दरबारूं बि घटिजी वेंदियूं, पर जेके बचंदियूं न कुझु, उहे ॾाढियूं क्वालिटी ॾींदियूं, छो त श्रोता अहिड़ा अची वेंदा। नई पीढ़ी डायरेक्ट प्रश्न पुछंदी, हू अखियूं बंदि करे विश्वास न कंदी कंहिं बि ॻाल्हि ते, हू प्रश्न पुछंदी। मूंखे हाणे खां ई पुछंदा आहिनि नई पीढ़ीअ जा ॿार कि ये कैसे। हिकु त समस्या इहा बि आहे कि सिंधी हिंदीअ में पुछंदा आहिनि कि ये कैसे। भाषा थोरी असांजी इहा समस्या रही आहे, पर हुन ते वॾो कमु हली रहियो आहे। मूंखे लॻे थो यात्रा वॾी जारी आहे कि असां पंहिंजी भाषा, पंहिंजी ॿोली बचाए सघूं। बिल्कुलु, त असां त कोशिशि कंदा आहियूं भाई, असां सिंधीअ में सत्संग कंदा आहियूं, सिंधीअ में मां राम कथा कई, सिंधीअ में भागवत कथा, भगवत गीता 18 अध्याय हिकु श्लोक ते सिंधीअ में सत्संग। त हुन सां इहो थियो कि नंढा नंढा ॿार बि हाणे सिंधी ॻाल्हाइणु शुरू कयो अथनि। असांजे घर में सभु ॿार सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। त दरबार सिंधियत खे बि वधाए रही आहे, सिंधी ॿोलीअ खे बि बचाए रही आहे। इहो मां ॾिसी रहियो आहियां कि सिंधियत सां नई पीढ़ी प्यारु कंदी। फिल्मूं जो ॾिसंदी, अहिड़ियूं तव्हांजूं फिल्मूं, त छो न प्यारु कंदी सिंधियत सां। असां बि त आहियूं लॻल, त तव्हां असां जहिड़ा मिली नौजवान
संस्कृतीअ खे बचाईंदा, मां ईअं आशा कयां थो। निश्चित ही हिकिड़ो सकारात्मक दौर हली रहियो आहे, न केवल महंत स्वामी तुलसीदास जी उदासी, मां या असां सभु या तव्हां जेके श्रोता ॾिसी रहिया आहियो, असांजो दूरदर्शन जी पूरी टीम, असां सभिनि जो हिकिड़ो प्रयास आहे। ऐं मूंखे मां जेतिरनि बि माण्हुनि सां मिलंदो आहियां, जिन सां बि ॻाल्हाईंदो आहियां, हिकिड़ो पॉज़िटिव एनर्जी जो जेको भाव हली रहियो आहे, जेकी इहा गंगा वही रही आहे जंहिंमें सकारात्मकता आहे, कंहिंजे मन में उहो भाव नथो अचे कि न थी सघंदो। सभिनि जे अंदरि ऊर्जा आहे, सभिनि जे अंदरि शक्ति आहे, ऐं सभु करणु था चाहिनि। त इहो जेको वॾो बदिलाव पूरे समाज में आयो आहे, निश्चित ही अचण वारे 10 सालनि में असां उन जॻह ते वेठा हूंदासीं जंहिंजो सुपिनो असांजे वॾनि ॾिठो आहे, जंहिंजो सुपिनो युवा अवस्था में असां सभु ॾिसी रहिया आहियूं। ऐं हिन खां पहिरीं ही प्रोग्राम असांजो समाप्त थिए, समय जी पंहिंजी पाबंदी आहे, छो त तव्हां ॾाढो सुठो ॻाईंदा बि आहियो। को भॼन या का अहिड़ी ॻाल्हि तव्हां दर्शकनि खे ॿुधाइणु चाहियो त तव्हांजो स्वागत आहे। दर्शको, तुलसीदास जी उदासी जी जॾहिं सत्संग कंदा आहिनि, जॾहिं माण्हुनि सां जुड़ंदा आहिनि, जॾहिं उन्हनि खे पंहिंजी ॻाल्हि रखंदा आहिनि, त संगीत जो हिकिड़ो पंहिंजो उन्हनि में झुकाव हूंदो आहे ऐं वधीक माण्हू जुड़ी सघंदा आहिनि। त मां चाहींदुमि अगरि तव्हां कुझु असांखे वेंदे वेंदे कुझु ॻाए करे ॿुधाए सघो त ख़ुशी थींदी। बिल्कुलु। मां गायक कोन हुअमि, पंहिंजे फील्ड में म्यूजिशियन हुअमि, पर सत्संग कंदो आहियां त हुन में ॻाईंदो बि आहियां। स्वागत आहे। पोइ ॻाइण में मां गज़ल बि आणे वेंदो आहियां। अरे वाह। त हिकु गज़ल मूं ॻाई हुई, असांजे संत नगर जा ई सुठा शाइर आहिनि, कन्यो शेवाणी, जी, उन्हनि जी गज़ल, ऐं उहा सभिनि खे वणी हुई। स्वागत आहे। नथा कंहिं सां ठहनि माण्हू, परे केॾो भॼन माण्हू, नथा कंहिं सां ठहनि माण्हू, परे केॾो भॼन माण्हू, लॻे थो डपु सियासत खां, चपन में कुझु चवनि माण्हू, नथा कंहिं सां ठहनि माण्हू। कॾहिं मिलंदा पहिरीं पंहिंजा, परावन खां पुछनि माण्हू, ख़ुशी छाजी ऐं ग़म छाजो, ॼमनि पिया ऐं मरनि माण्हू, असांजी का हुजे धरती, असांजा के हुजनि माण्हू, लॻे थो डपु सियासत खां, चपन में कुझु चवनि माण्हू। मां विच विच में खिलाईंदो बि आहियां। जीअं हिन गज़ल ॿुधाईंदे मां इहो जोड़ियो कि हिकु हंधि शादी पई थिए, त सुठो माण्हू डिस्टेंस मेंटेन करे रहिया हुआ, त हिकिड़े माण्हू अची करे उन शादीअ वारे घर जे माण्हुनि खे चयो, भाई तव्हां सुठो सोशल डिस्टेंस मेंटेन कयो अथव, इहो ॾाढो सुठो आहे कोरोना काल में। उन माण्हू अची, न साईं असां निमंत्रण ई अहिड़नि खे ॾिनो आहे जिन जी पाण में पटिजंदी कान्हे, इन करे दूर दूर नथा कंहिं सां ठहनि माण्हू। वाकई असांजे समाज में आहे कि असां नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे गंढ ॿधी था छॾियूं, सालो साल उहे हलनि थियूं। हा, त परे केॾो भॼन माण्हू, इहा कन्हैया शेवाणीअ लिखी आहे, पर आख़िरीअ में सुठो लिखियईं कि सॼी दुनिया करे मुठ में, छॾे दुनिया वञनि माण्हू। वाह, आध्यात्मिक बि आहे गज़ल इहा। सॼी दुनिया करे मुठ में, छॾे दुनिया वञनि माण्हू। असां सभु कुझु पाए छॾंदा आहियूं, पर सिकंदर बि ख़ाली हथ वियो। असांखे इहो सोचणो पवंदो कि असां जीवन यात्रा में जेतिरो कुझु हासिल करे रहिया आहियूं, सभु हिते ई रहिजी वेंदो। अगरि गॾु कुझु वेंदो त असांजा कर्म, असांजी सुठियूं ॻाल्हियूं, असांजा कयल उहे सुठा कम जेके अचण वारी पीढ़ी यादि कंदी। तव्हां असां सां गॾु जुड़िया, तव्हां असांखे एॾो टाइम ॾिनो, तव्हां घटि समय में वधीक ॻाल्हियूं ॿुधायूं, इन लाइ मां मोहित शेवाणी, संपूर्ण दूरदर्शन जी टीम ऐं सॼे सिंधी समाज जी तरफ़ां तव्हांजो आभारी आहियां। जय झूलेलाल। जय झूलेलाल साईं। दर्शको, हींअर तव्हां ॿुधी रहिया महंत स्वामी तुलसीदास जी खे। वरी असां तव्हां सां गॾु जुड़ंदासीं ऐं अहिड़ी शख़्सियतूं तव्हांजे साम्हूं खणी ईंदासीं जेके तव्हांजे जीवन में बदिलाव खणी ईंदी। तेसिताईं तव्हां पंहिंजे ऐं पंहिंजे परिवार जो ख़्यालु रखो। जय झूलेलाल।